लाहौर में पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे गॾियल कमेटी जो इजलास गवर्नर हाउस लाहौर में मुनक़िद कयो वियो। नून लीग जे साखदार ऐं पीपल्स पार्टीअ जे राजा परवेज़ अशरफ इजलास जी सदारत कई। गॾिजाणी में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी गॾियल कमेटी जो इजलास गवर्नर हाउस लाहौर में कोठायो वियो, जंहिंमें नून लीग जे तरफ़ां राना सनाउल्लाह, मरियम औरंगज़ेब, आज़म तारड़, मलक अहमद खान, जॾहिं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां यूसुफ रज़ा गीलानी, राजा परवेज़ अशरफ, नदीम अफ़ज़ल चुन, हसन मुर्तज़ा ऐं अली हैदर गीलानी शिरकत कई। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर खान, नदीम अफ़ज़ल चुन ऐं अली हैदर गीलानी इजलास में वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। इजलास में पावर शेयरिंग जे वाइदनि ऐं पंजाब में पीपल्स पार्टी जे ख़र्चनि ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त हुकूमती इतिहाद जे विच में तहरीरी मुआहिदे ते बि मुशावरत कई वई। इजलास में मुआहिदे जे बक़ाया नुक़्तनि ते मरहलेवार अमल दरामद ते इतफ़ाक़ कयो वियो, जंहिं जे तहत कुझु नुक़्तनि ते तुर्त ऐं बाक़ी नुक़्तनि ते बि आहिस्ते आहिस्ते अमल कयो वेंदो। हुकूमत कानून साज़ी, बजट ऐं पॉलिसियुनि ते वक़्त खां अॻु पीपल्स पार्टीअ खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो। ज़रियनि मूजिबि पंजाब जे खटियल ज़िलनि में पीपल्स पार्टीअ जे मर्ज़ीअ मूजिबि कामोरा मुक़ररु थींदा ऐं पंजाब में पीपल्स पार्टीअ खे नून लीग जे मेंबरनि जे बराबरि तरक़ियाती फंड्स ॾियण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। ॿिन्ही पार्टियुनि जा अॻवान इजलास जी रिपोर्ट पंहिंजी आला क़यादत खे पेश कंदा। ॿिए तरफ़ पीपी अॻवान हसन मुर्तज़ा चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में हिसो न घुरी रही आहे। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे पीपी अॻवान हसन मुर्तज़ा चयो त इजलास में बहितर अंदाज़ में ॻाल्हियूं थियूं ऐं हाकारी अॻभराई थी। इहो दुरुस्त न आहे त पीपी इक़्तिदार में हिसो घुरी रही आहे। असां इतिहादी हुकूमत खे अॻिते वठी वञणु चाहियूं था। हुन चयो त असांजो फोकस महांगाई ऐं लाक़ानूनियत जे ख़ात्मे ते आहे। हिकु ज़ैली कमेटी जोड़ी वई आहे जेका मसइलनि खे ॾिसंदी। इहो तासुर ग़लति आहे त असां हुकूमत खे को टफ टाइम ॾियणु चाहियूं था। सब कमेटी हफ़्ते अंदरि सिफ़ारिशूं पेश कंदी। हसन मुर्तज़ा वधीक चयो त कोशिशि आहे त असांजो इतिहाद क़ाइमु रहे। असां महांगाई में घटिताई ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। असां वेही हिकमत अमली तइ करणु चाहियूं था। टिनी सूबनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी रही आहे।